ओम नमो भगवते वासुदेवाय। जय झूलेलाल। अचो त हाणे ॿुधूं वैसाख महीने जी कथा जो अध्याय 16 ऐं अखंड तीज विर्त जी कथा। इन खां पहले मां 15 अध्याय अपलोड करे चुकी आहियां, तव्हां उहे बि ज़रूरु ॿुधिजो ऐं पंहिंजे सिंधियुनि भाउरनि ऐं भेनरुनि खे बि ज़रूरु शेयर कजो। त सभई प्रेम सां चओ श्री लक्ष्मी नारायण भॻवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। अचो त हाणे ॿुधूं कथा। राजा पुरयास जो वैसाख महीने में अखंड तीज जो विर्त रखी मुक्ति पाइण। सूरतदेव शर्मा राजा सूरतकीर्त खे चवण लॻो त हे राजन, मां तोखे हिकु ॿी बि कथा वैसाख महीने जी ॿुधायां थो, तूं कन लाइ ॿुध। पंजाब शहर में हिकु पुरयास नाले धर्मात्मा राजा रहंदो हो, जो दिल जो दिलदार ऐं साधुनि संतनि जी सेवा करण वारो हो। फ़क़ति वैसाख वारे महीने में अन्न ऐं जल दान कयो हुयईं, त बि हू ॾाढो दुखी गुज़ारण लॻो। हिकु दफ़े राजा पुरयास ते संदसि दुश्मन ॿियो राजा काहे आयो ऐं हुनजो सॼो ई मुल्क खसे पंहिंजे कब्ज़े कयईं। राजा पुरयास पंहिंजो राज हाराए पंहिंजनि ॿारनि बचनि ऐं ॿानीअ समेत वन में भिटकण लॻो। दिलि में ख़्यालु करणु लॻो त मूं अहिड़ो कहिड़ो पाप कयो आहे जो मुंहिंजो हीउ हाल थियो आहे। इहो ख़्यालु करे राजा पंहिंजे गुरुअ वटि वञी नम्रता सां नमस्कार करे पुछणु लॻो त मूं अहिड़ो कहिड़ो पाप कयो आहे जो मुंहिंजो हीउ हाल थियो आहे। इहो ख़्यालु करे राजा पंहिंजे गुरुअ वटि वञी नमस्कार करे पुछणु लॻो त हे सतगुरु, तव्हां ॼाणी ॼाण हार आहियो, सो कृपा करे ॿुधायो त मुंहिंजी हीअ हालत छो थी आहे। मां त कॾहिं बि धर्म खां मुंहुं न मोड़ियो आहे ऐं न कंहिं देव पित्र खे दुखायो ई आहे। हुन जी इहा वेनती ॿुधी याव ऐं उपयाव ॿई गुरु राजा पुरयास खे चवण लॻा त हे राजा, तूं पंहिंजे दुख जो कारण ॿुध। हिन खां अॻे तो 10 जन्म पाता आहिनि, जिन में तूं शिकारी हुए ऐं ॾाढा पाप कंदो हुए, एतिरे क़दुरु जो मनुष्य खे घात करण खां बि न रहंदो हुए। तंहिं करे ई तोखे ई दुख ॾिसणा पिया आहिनि, जो राज हीण ऐं निपुटो थियो आहीं। पुरबले जन्म में जॾहिं तूं शिकारी हुए, हिकिड़े जंगल में रहंदो हुए, हिकु दफ़े हिकिड़ा 2 वापारी मुसाफ़िरी पूरी करे पंहिंजे शहर पए विया ऐं उन्हीअ जंगल मां अची लंघिया। धन खसण लाइ तूं हुननि जे पुठियां भॻे। उहे वापारी तोखे ॾिसी उथी भॻा। हिकिड़े खे तो तीर हणी घायल कयो ऐं उनखां धन फुरे वरितो। ॿियो पंहिंजो धन हिकु खॾ में पूरे भॼी वियो। उन वक़्तु केशव नाले हिकिड़ो ऋषि उतां लंघियो, जो तोखे ॾिसी भव खां भॼण लॻो, पर गर्मी ऐं उन खां व्याकुल थी उते ई किरी पियो। तो ॿिए वापारीअ जे धन पुछण लाइ हुन ऋषिअ जे मुंहं में थधे जल जा छंडा विधा ऐं विञणी सां हवा कई। जॾहिं ऋषि होश में आयो, तॾहिं तो हुन खां पुछो त हे स्वामी, हू ॿियो मुसाफ़िर पंहिंजो धन किथे पूरे वियो आहे। जेकॾहिं सच ॿुधाईंदे त तोखे बि उफ़ट मारे छॾींदुसि। तुंहिंजे धमकाइण करे ऋषिअ तोखे धन जो ॾसु ॾिनो। तॾहिं तो उनखे हिकिड़े तलाव जो ॾसु ॾिनो ऐं खेसि चयो त हे ऋषि, तूं तलाव ॾे वञी जल पी आनंद कर। हां वठि हीअ पननि जो विञणो अथई, हिन सां हवा कजांइ। याव ऐं प्याऊ 2 गुरु राजा पुरयास खे चवण लॻा त हे राजा, वैसाख जे महीने में गर्मीअ ऐं उन खां सतायल ऋखीश्वर खे तो अन्न ऐं जल दान कयो हो ऐं कखनि सां पखो ठाहे ॾिनो हो। तंहिं करे तो राजाई कुल में जनम वरितो आहे। हाणे बि जेकॾहिं तोखे वरी राज सुख भोगणो हुजे त वरी वैसाख महीने में अखंड तीज जो विर्त रख ऐं गऊ सेजा अन्न जल ऐं फल फुल आदिक दान कर, त हिननि दुखनि खां छुटी मुक्ति पाईंदे। महर्षि नारद चवण लॻो त हे राजा अमरीक, राजा पुरयास गुरुनि जो चवण मञे वैसाख महीने में अखंड तीज जो विर्त रखियो, जंहिं करे वरी राज भाग वारो थियो ऐं भॻवान जो दर्शन पाताईं। वैसाख महीने जी एॾी वॾाई आहे, जेको विर्त रखंदो तंहिंखे ई फल मिलंदो।
श्री वैसाख महीने जो महात्म महर्षि नारद ऐं अंबरीक संवाद नाले 16हों अध्याय संपूर्ण थियो। सभई प्रेम सां चओ श्री लक्ष्मी नारायण भगवान जी जय। श्री कृष्ण भगवान जी जय। जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। जो ध्यावे फल पावे दुख बिन से मन का। स्वामी दुख बिन से मन का। सुख संपत्ति घर आवे सुख संपत्ति घर आवे कष्ट मिटे तन का। ओम जय जगदीश हरे। माता पिता तुम मेरे शरण गऊँ मैं किसकी। स्वामी शरण गऊँ मैं किसकी। तुम बिन और न दूजा प्रभु बिन और न दूजा। आस करूँ मैं जिसकी। ओम जय जगदीश हरे। तुम पूरन परमात्मा तुम अंतर्यामी। स्वामी तुम अंतर्यामी। पार ब्रह्म परमेश्वर पार ब्रह्म परमेश्वर तुम सबके स्वामी। ओम जय जगदीश हरे। तुम करुणा के सागर तुम पालन करता। स्वामी तुम पालन करता। मैं मूर्ख कल कामी मैं सेवक तुम स्वामी कृपा करो भरता। ओम जय जगदीश हरे। तुम हो एक अगोचर सबके प्राणपति। स्वामी सबके प्राणपति। किस विध मिलूं दया में किस विध मिलूं दया में तुमको मैं कुमति। ओम जय जगदीश हरे। दीन बंधु दुख हरता तुम ठाकुर मेरे। स्वामी तुम रक्षक मेरे। अपने हाथ उठाओ अपने शरण बिठाओ द्वार पड़ा तेरे। ओम जय जगदीश हरे। विषय विकार मिटाओ पाप हरो देवा। स्वामी पाप हरो देवा। श्रद्धा भक्ति बढ़ाओ प्रेमा भक्ति बढ़ाओ संतन की सेवा। ओम जय जगदीश हरे। तन मन धन और संपत्ति सब कुछ है तेरा। स्वामी सब कुछ है तेरा। तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा। ओम जय जगदीश हरे। जगदीश्वर जी की आरती जो कोई नर गावे। स्वामी आरती जो गावे कहत शिवानंद स्वामी कहत शिवानंद स्वामी मन वांछित फल पावे। घर लक्ष्मी आए सब दुख मिट जाए। ओम जय जगदीश हरे। ओम जय जगदीश हरे। स्वामी जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। बोलिए विष्णु भगवान की जय।